मसला जी अदा मां शाहिदा मीराणी अब्दुल वाहिद जी न्याणी आहियां। अच्छा जीअं त असांजे चाचे असां सां नाइजाइज़ी कई आहे। अच्छा उन नालो छा आहे? उन जो मास्टर अब्दुल हकीम मीराणी। उन छा कयो आहे? उन उहो 40 साल अॻो हिसो वठी वियो आहे हितां। ठीकु आहे न, असांजी जॻह बि उन ई खपाई आहे ऐं हाणे उहो ई हिसो चए थो त मूंखे ॾियो। असां हुनखे हिसो न ॾींदासीं। जे खपाई अथई त असां हुनखे हिसो न ॾींदासीं। अच्छा हे 6 महीना अॻु खपाए वियो आहे। असांखे अॻु ख़बर पई, असांखे अॻिले महीने में ख़बर पई। असां पंहिंजी जांच पड़ताल पंहिंजो सर्विस ते वटि वियासीं। DC साहब जी महिरबानी आहे, उन हुकुम ॾिनो त असां वियासीं, खाता कढायासीं जल्दीअ में। उन में असां तस्दीक कईसीं त असांजा चाचो अब्दुल हकीम मीराणी हुन पंहिंजा 2019 में खाता ई ठाराया अथई। अच्छा वो जगह कंहिंजे नाले सां आहे? उहा जगह असांजे ॾाॾे जे नाले ते आहे। हालांकि हिकु ख़ुदि मुख़्तारीअ जो हिकिड़ो दस्तावेज़ आहे जेको अब्दुल हकीम मीराणीअ जे नाले ते आहे। उहो जेको आहे उहो उनखे ख़ुदि मुख़्तारी ॾेई वियो आहे त हू खपाए बि सघे थो। हू मालिक बि आहे, न बि खपाए सघे थो, काॾे बि करे सघे थो, उनजी मर्ज़ी आहे। उहो असां वटि बि दस्तावेज़ आहे। असां DC साहब खे बि अपील था कयूं, असां न्याणियूं आहियूं, असां सां मदद करे। असां विकिरो करणु न पिया चाहियूं। जहिड़ी तहिड़ी अबे ॾाॾे जी जॻह हुई। असांखे ॾुख इहो आहे त असां खां बिना पुछे, न्याणियुनि खां बिना पुछे न ई असांखे कोई लड़ी आयो आहे, न ई असांखे तव्हां हिसो वठी वियो अॻ में? हो हिसो वॾनि खां ई वठी वियो आहे। अच्छा हुननि लोनियूं बि उनखे हिसो ॾिनो हुयो। उनखे घणो टाइम थियो? 40 साल खनि थी विया आहिनि। हो पढ़ियो लिखियो, हुनजी फैमिली हालांकि हुनजे बचनि जा शिनाख्ती कार्ड बि सिंध जा न आहिनि, हो बलोचिस्तान जा आहिनि। वोट बि हो न ॾींदा आहिनि। असां वॾनि खां वठी नंढनि ताईं मोहतरमा जा आहियूं, हूंदासीं, रहंदासीं। असांजी बिलावल साहब खे अपील आहे, असांजी मोहतरमा बेनज़ीर साहिबा जा असां वर्कर आहियूं, जियाला आहियूं, हूंदासीं, रहंदासीं। अदी फरियाल जा जियाला आहियूं, हूंदासीं, रहंदासीं। अदा एजाज लिगारी लाड़काणो जो असां उनखे बि अपील था कयूं। ऐं शहर जा मोज़िज़ जेके बि पार्टीअ जा मेंबर आहिनि, काउंसलर ऐं जेके वास चेयरमैन वग़ैरह वग़ैरह जेके बि आहिनि, असां उन्हनि खे बि अपील था कयूं त असां सां सहकार कनि ऐं सहकार में अचनि। मुंहिंजो नालो साहिक आहे, मां अब्दुल जी धीउ आहियां। मां जेको आहे सो काज़ी महला में वेठा आहियूं। असां जेको असांजी प्रॉपर्टी आहे उहा असांजे चाचे सेल कई आहे। सेल कई आहे। उनजो नालो छा आहे? मास्टर अब्दुल हकीम। अच्छा सही आहे। असांजे पीउ जेको आहे हिसो ॾेई वियो आहे हुनखे। अच्छा पोइ बि हुन पंहिंजो खातो कूड़ो कढाए ऐं जेको आहे उन पंहिंजो खातो कूड़ो कढाए पंहिंजे नाले ते करे असांजी प्रॉपर्टी जेकी आहे सो चए थो मुंहिंजी आहे, पर हिन वक़्तु उनजी न आहे। हो पंहिंजो हिसो वठी चुको। तव्हांजे वालिद साहब जो नालो छा आहे? मुंहिंजे पीउ जो नालो अब्दुल हकीम मीराणी। कागज़ कंहिंजे नाले सां? उहो मुंहिंजे पीउ जे कागज़ पंहिंजो पीउ पंहिंजे पुट जे नाले सां करे वियो आहे। उन में इहो चयल आहे त उहो हिसो उहो जॻह खपाए सघे थो, मालिक आहे। जे नथो खपाए सघे बि मालिक आहे। हाणे असांजे वाद साहब जे माना जॻह निकिती आहे। असांजे चाचे जो को हक़ न आहे त हो वञी काथे सेल करे चे। असां हिसो हुनखे नथा ॾियणु चाहियूं। सेल त हुन कई आहे, पर हिसो असां जेको आहे सो नथा ॾियणु चाहियूं। असां अर्ज़ु था कयूं त बिलावल साहब चेयरमैन खे अर्ज़ु था कयूं त उहो असांजो अपील कयूं था त असांजी महिरबानी करे मदद करे। अदी फरियाल खे बि असां अर्ज़ु था कयूं असांजी हेल्प करे। आपा नसीबा चना खे बि हेल्प था कयूं, मदद था घुरूं त उहा बि असांजी मदद करे। बिलावल साहब खे असां अर्ज़ु था कयूं त बेनज़ीर भुट्टे जे हिन में जेको आहे बिलावल साहब खे चेयरमैन खे अपील थी कयां त असांजी मदद करे। एजाज साहब लगारी खे बि असांजो अर्ज़ु आहे त असांजी मदद करे। त असांजी जेको आहे सो मदद करे। आदि फरियाल खे था चऊं मदद करे। मोज़िज़ माण्हू रते देरे वारनि खे बि चऊं था असांजी मदद कयो, महिरबानी कयो। ॿुधे त असां आपा नसीबा चना खे बि MN खे बि असां
अपील था कयूं बाह ॿधी त असां सां सहकार करे उहा हिकु औरत आहे उहा न्याणे जी ॿुधंदी पर अलाह ख़ैर कंदो असांखे उमेद आहे पार्टीअ मां असां हुन जा वर्कर आहियूं मुदा ते रहंदासीं हीअ नाइजाइज़ी आहे असांखे इंसाफ़ खपे असां डीसीअ ताईं बि विया आहियूं असांखे जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो त असां क़ुर शरीफ़ खणी जज साहब ॾे बि वञण लाइ तयारु आहियूं।